ते जेका ॻाल्हि आहे कामेड़ सिंगार नुनारी खे ज़रे घटि महीनो थी वियो आहे ऐं उनखे अगवा कयो वियो आहे, जबरी गुमशुदा कयो वियो आहे, जेको मज़म्मत जोॻो अमल आहे। असीं सम्झूं था त इहो हिकिड़ो ज़ुल्म आहे जंहिंखे ख़तमु थियणु घुरिजे। पाकिस्तान जे कानून आइन ऐं इंसानी हक़नि जे आइन में तरीक़ेकार में को बि अहिड़े क़िस्म जो मामिलो कोन्हे को त कंहिं माण्हूअ खे वठी गाइब करे छॾियो। पहिरियों त कंहिं बि माण्हूअ ते अहिड़ो इल्ज़ाम हुजे, हाणे पीपल्स पार्टी हुकूमत नई अमेंडमेंट कई आहे जंहिं ते ॾाढो ख़ुशिबा आहिनि, ॿुधाइनि था त भई जेकॾहिं कंहिं माण्हू जो FIR में नालो बि आहे पर हुन जो को रोल असाइन न आहे थियल, हुनखे उन क्राइम में ख़ाली हुनजो नालो अची वियो आहे, हुनखे पुलिस गिरफ़्तार न कंदी। भई हिकिड़े पासे त तव्हां इहे वॾियूं वॾियूं दावाऊं कयो था, ॿिए पासे जंहिं माण्हू जो न FIR में नालो आहे, न हुनजे मथां का FIR आहे, न को इल्ज़ाम आहे, न को चार्ज आहे, उन माण्हू खे अगवा कयो वियो आहे ऐं गुम कयो वियो आहे ऐं हुनजी का ख़बर कान्हे का। बुनियादी तौर ते पाकिस्तान जो आइन ऐं कानून इहो ॿुधाए थो त कंहिं माण्हू ते जेकॾहिं FIR आहे ऐं उन में को घुर्बल आहे माण्हू त हुनखे वारंट हुजणु घुरिजनि, हुनखे गिरफ़्तार कयो वञे ऐं हुनखे ॿुधायो वञे त भई फलाणे इल्ज़ाम तहत तोखे गिरफ़्तार कयो वञे थो ऐं हुनखे पंहिंजे वकील करण जो, कोर्ट में पंहिंजे केस विढ़ण जी पूरी इजाज़त हुजणु घुरिजे। 24 कलाकनि अंदरि तरीक़ेकार इहो आहे त 24 कलाकनि अंदरि जेको वेझो मैजिस्ट्रेट जी कोर्ट आहे या जेका लॻापियल कोर्ट आहे, हुन में हुनखे पेश करिणो आहे, ॿुधाइणो आहे त भई माण्हू घुर्बल आहे ऐं उहो रिमांड जे लाइ कोर्ट में इल्तिजा करणी आहे हुन प्रोसिक्यूशन खे त भई हीउ माण्हू असांखे फलाणे इल्ज़ाम तहत घुर्बल आहे जंहिंखां तहक़ीक़ कंदासूं ऐं उन खां पोइ उनखे पंहिंजे उन माण्हू जंहिंखे खणी विया आहिनि गिरफ़्तार कयो वियो आहे, उनखे इहो हक़ हासिलु आहे त हू पंहिंजी ज़मानत जा बंदोबस्तु करे ऐं कोर्ट में ज़मानत जी एप्लीकेशन विझे जंहिंमें हू पंहिंजी जेकॾहिं उनजी ज़मानत थियण जोॻो आहे मामिलो पेरट ते कोर्ट उनखे ज़मानत ॾेई सघे थी। हिते इन सॼे कानून ऐं आइन खे जी लताड़ आहे। असीं सम्झूं था रियासती इदारा ऐं जेके कानून लागू कंदड़ इदारा आहिनि, एजेंसियूं आहिनि, जेकॾहिं उहे सम्झंदियूं त हू ईअं अहिड़े तरीक़े सां मुल्क हलाए वेंदा त पोइ हीअ जेका तकलीफ़ आइन ऐं कानून जी आहे हुनखे ख़तमु कयो वञे, अदालतुनि खे ख़तमु कयो वञे। पोइ बसि सिधो सिधो तरीक़ेकार इहो आहे त जेको उन्हनि खे माण्हू घुर्बल आहे उहो खणी वञनि ऐं जॾहिं उन्हनि जी मर्ज़ी आहे वापसि कनि ऐं हू सम्झनि था त असां उन्हनि खे रखण खां पोइ या मारे छॾींदासूं या उनखे सुधारे छॾींदासूं, यानी जेको उन्हनि जो तरीक़ेकार आहे त अहिड़ी का हिडन जेकॾहिं उन्हनि को प्रोजेक्ट आहे या उन्हनि को अहिड़ो तरीक़ेकार आहे जंहिंमें माण्हू सुधारण जो उन्हनि को कॉन्सेप्ट आहे त पोइ मुंहिंजे ख़्याल में सॼे समाज खे सुधारण जो को तरीक़ेकार डेवलप कनि त जीअं सॼी पाकिस्तान में, सॼी सिंध में जिथे जिथे माण्हू सम्झ अचे थो त उहे बिगड़ियल आहिनि त उन्हनि खे सुधारे ॾियनि, असांखे भला कुझु टाइम लाइ वठी वञनि, ख़र्च पाणी उन्हनि जो पाण खणनि ऐं हुन खां पोइ उन्हनि खे सुधारे ॾियनि त उहे ठीकु थी वेंदा। मुंहिंजे ख़्याल में मुल्क बि तरक़ी करे वेंदो। बाक़ी जेकॾहिं आइन ऐं कानून ऐं जेको तरीक़ेकार आहे कानूनी उन सां जेकॾहिं मुल्क तरक़ी नथो करे सघे त पोइ मुंहिंजे ख़्याल में हिन मुल्क जे हलण जो जेको कानूनी आइनी जवाज़ आहे उहो ख़तमु थींदो वञे। मुंहिंजे ख़्याल में पोइ आइन ऐं कानून ऐं अदालतुनि ऐं पुलिस ऐं इन्वेस्टिगेशन जा जेके बि इदारा आहिनि उन्हनि जी का ज़रूरत कान्हे का। पोइ मुंहिंजे ख़्याल में सभिनी माण्हुनि खे अहिड़े तरीक़े सां सुधारियो वञे जीअं उहो सम्झनि था त असां माण्हुनि खे रखूं था, पोइ उन्हनि खे सुधारे संवारे ऐं क़ौमी धारा में शामिलु करे उन्हनि खे वापसि कयूं था। मुंहिंजे ख़्याल में इहो सभ खां वॾो कूड़ आहे असांजे समाज में, हिन मुल्क जे लाइ इहो सभ खां वॾो कूड़ आहे ऐं इन तरीक़े सां हीउ मुल्क नथो हली सघे। महिरबानी।